सजनी 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 ओ सजनी How dare you touch me? पोइ छा मां तोखे ई किरण ॾियां? मां किरां या मरां तुंहिंजो छा वञे मिस्टर? घटि में घटि मां त तोखे ई किरण कोन ॾींदुसि। पंहिंजा मशवरा पाण वटि संभाले रख। Got it? सॉरी यार, मैं ट्रैफिक ॾाढी हुई इन करे थोड़ी लेट थी हुई। It's okay. मां बि जस्ट हाणे पहुती आहियां। छा ॻाल्हि आहे मैडम, किथे कावड़ियल आई? यार ही इमरान आहे न, मुंहिंजो पीछो ई नथो छॾे। इहो हिते बि सो सिंपल यार, तूं हिकिड़ो कमु कर, तूं हिते अचण ई छॾे ॾे। हाँ यार, हाणे त मूंखे हिन साइड ते अचणो ई न आहे। कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके इंसान खे मञण ऐं सम्झौतो करणु ॾाढो मुश्किल थी पवंदियूं आहिनि। यार मैं काफ़ी देर थी वई आहे, कुझु खाराईंदी न छा? हाँ, तव्हां कयो छा खाईंदी? जेको तुंहिंजी मर्ज़ी। मां त स्ट्रॉबेरी खाईंदमि, तव्हां? ठीकु आहे। ठीकु आहे, तव्हां कयो 2 स्ट्रॉबेरी आइसक्रीम, ठीकु आहे? नादिया, मुंहिंजी बि कैफ़ियत अहिड़ी ई थी वई आहे। मूंखे फ़ोन ते तुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधी इहो ई अंदाज़ो थी वियो हो। इन जे लाइ मां तुंहिंजे लाइ हिकु टॉनिक खणी आई आहियां। टॉनिक? कहिड़ो टॉनिक? हिन जी हिकु टैबलेट खाइण सां तुंहिंजूं सभई परेशानियूं दूर थी वेंदियूं। पर वाइदो कर त हिकु वक़्त में हिकु ई टैबलेट खाईंदी। ओके, प्रॉमिस। ऐं हा, मुंहिंजो हिकु ॿियो बि शर्त आहे। कहिड़ो शर्त? तूं मूंखे इहो ॿुधाए त सजनी जूं कहिड़ियूं कहिड़ियूं कमज़ोरियूं आहिनि? कमज़ोरी त हुन में का बि न आहे। हाँ, बट हुन में हिकु स्ट्रॉन्ग ॻाल्हि आहे। उहा कहिड़ी? कुझु बि थियण खां पहिरीं हू साम्हूं वारे जी ॻाल्हि खे सम्झी वेंदी आहे।
समझी वियसि। पर हा यादि रखिजे त हिक ई ट्राई में सिर्फ़ हिकु टेबलेट खाइजां। मूं तोखे इन्ही ॻाल्हि जे करे हिते घुरायो हो। हाणे मूंखे ॿिया बि ज़रूरी कम आहिनि। हल त हाणे जल्दी हलूं हितां। उथी हेलो, अस्सलाम वालेकुम। आयशा? हाँ, गज़नफर आया हुआ? मैनेजर? जी जी। अच्छा, हाँ तव्हां उन्हनि खे मुंहिंजे ऑफिस में मोकिलियो। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। वियो वियो। थैंक यू सर। सभ खां पहिरियों तव्हांखे शादी मुबारक। ख़ैर मुबारक। हाणे त इहा पुराणी ॻाल्हि थी। अच्छा गज़नफर, मां पर्सनली जे कम लाइ तव्हांखे घुरायो हे तव्हां शेयर ॾिसो था? जी सर। जेके पाण इम्पोर्ट कया हुया, तव्हां हिननि मां केतिरा मुतमइन आहियो? सर हर कंपनी यही थी इम्पोर्ट करे। अच्छा, पर मुझे ख्याल है त तव्हांखे घणी नॉलेज आहे, सो पर्सनली तव्हां हिन साइट ते वञी प्रैक्टिकली ॾिसी वठो त वधीक बहितर आहे। ओके सर, मां ॾिसी थो वठां। थैंक यू। ॿियो को कमु सर? थैंक यू सो मच। थैंक यू सर। पक्का सां ही मोबाइल महक जो ई हूंदो, पर मां पंहिंजे मोबाइल ते पहिरियां डायल करे ॾिसां वाक़ई महक जो आहे या कंहिं ॿिए जो आहे। हा, महक जो ई आहे। कॉन्टेक्ट लिस्ट चेक कयां थो, मे बि हुनजो को नंबर मिली वञे। सजनी? हेलो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केर? मां इमरान आहियां। तव्हां सजनी आहियो न, महक जी सिस्टर? हाँ, पर तव्हां पंहिंजी सिस्टर सां गॾु मुंहिंजे होटल में आयो हुयो न? हाँ, पर महक जो मोबाइल तव्हां वटि किथां आयो? असल में महक उन ई छोकिरी सां गॾु हिते आई हुई ऐं पंहिंजो मोबाइल हिते विसारे वई आहे, ऐं हिन जी कॉन्टेक्ट लिस्ट में तव्हांजो नंबर ॾिसी मां तव्हांखे कॉल कयां थो। हाँ, नादिया सां गॾु आई हूंदी। हाँ शायदि, ऐं हू महक खे कुझु टेबलेट्स ॾेई रही हुई, शायदि सुकून जूं। सुकून जूं टेबलेट? जी, ऐं मूंखे शक आहे त हू के आम टेबलेट्स न पर ड्रग्स जूं टेबलेट्स हुयूं। ओ माय गॉड, ड्रग्स? सॉरी, मूंखे तव्हांजो नालो यादि हो, इन करे मूं तव्हांखे कॉल कई। ओके ओके, थैंक यू। पर तव्हां रेस्टोरेंट में केसीं ताईं आया हो? शाम ताईं त आहियां। ओके, थैंक्स अगेन। तव्हां इहो मोबाइल पाण वटि ई रखो, मां पाण वठी वेंदसि। जी ठीकु आहे, अल्लाह हाफ़िज़।
हेलो हेलो काशान। सजनी काशान काशान मूंखे अर्जेंट में पंहिंजे घर वञिणो आहे। ख़ैर त आहे? पोइ मां तव्हांखे वापसी ते ॿुधाईंदसि। ठीकु आहे, पोइ मां तोखे शाम जो वठी हलंदुसि। पर काशान मूंखे हाणे ई वञिणो आहे। हींअर? ठीकु आहे, तूं अम्मा खां इजाज़त वठी हली वञ जांइ। तव्हांजो छा ख़्यालु आहे? अम्मा मूंखे इजाज़त ॾींदी उहो बि पंहिंजे घर वञण जे लाइ? तूं कोशिश त कर, अम्मा मना न कंदी। मां चाहियां थी त तूं सां गॾु या अकेली घर वञा। अगरि केर बि मूंसां गॾु घर न वेंदो त क़यामत अची वेंदी। ठीकु आहे, तूं तयारु थी, मां अचां थो। जल्दी अचो प्लीज़। ओके। ज़ारा जी सजनी नाश्तो करे छॾियो? मूंखे ख़बर न आहे। मूंसां कूड़ न ॻाल्हाए, मूं तोखे पाण ॾिठो आहे सजनी जे कमरे खां निकिरंदे। जॾहिं तव्हांखे ख़बर आहे तव्हां पुछो छो था? ही तूं मूंसां कहिड़े लहजे में थी ॻाल्हाईं? जीअं तव्हां सजनी बाजी सां ॻाल्हाईंदा हो। हाँ, त हुन में तुंहिंजो छा? तुंहिंजी उहा सकी आहे भेण अथई? तव्हांजी त सगी आहे न। अच्छा, त हाणे सजनी तुंहिंजो बि सहारो वठे? हाणे सम्झम त सजनी तोखे असांजे खिलाफ़ भड़कायो आहे। हो वीचारी कंहिंखे छा भड़काईंदी? हुनखे त बुरे भले जी ख़बर ई न आहे। तूं हे बुरो कंहिंखे बि चङी? ॿुधायां तोखे त बुरो छा हूंदो आहे? इन खां अलावा तव्हां करे बि छा था सघो? तुंहिंजी इहा मजाल। निकिरी वञ असांजे घर खां, निकिरी वञ। छा थी रहियो आहे हिन घर में? इन खां ई पुछो जंहिंखे तव्हां मेडम बणाए छॾियो आहे। ज़ारा छा थियो आहे? बाजी खे मां एतिरो चयो त हिन जे मुड़ुस जूं नज़रूं ठीकु न आहिनि। ठीकु आहे, तूं वञे था कमु कर पंहिंजो। ना मम्मा, ये कूड़ पई ॻाल्हाए। मूंखे ख़बर आहे उहा सच पई चवे। तुंहिंजो मुड़ुस हिकु नंबर जो कमीनो इंसान आहे। मम्मा तव्हां मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। चुप। छा ॿुधां मां तुंहिंजी ॻाल्हि? हा मम्मा, तव्हां छो ॿुधंदव मुंहिंजी ॻाल्हि? अकबर सां शादी करे मूं त वॾी ग़लती कई आहे न। हिन जी त मूंखे माफ़ी मिलंदी कोन कॾहिं, हा न मम्मा? इन खां वधीक तोखे माफ़ी मिलंदी छा जो तूं अञा ताईं हिन घर में आहीं? त पोइ कढी छॾो न मूंखे घर मां। कढी छॾंदी मई, तुंहिंजी इहा ख़्वाहिश मां पूरी कढी छॾींदसि। पहिरीं नादिया जी शादी करे छॾियां, पोइ तोखे हिन घर मां कढी छॾींदसि, करे छॾींदसि तुंहिंजो बंदोबस्तु, सम्झई? सजनी, सजनी। काशान छा थियो? एॾी रड़ी छो पियो करी? मां सजनी जे पीउ जो नौकर न आहियां। छो छा थियो आहे? हम तव्हां ई ॿुधायो मूंखे, मूं वटि फुर्सत हूंदी आहे? न बिल्कुल भी न। मां सजनी सां शादी कई आहे, हुनजे खानदान वारनि जो ठेको नाहे खयो। पर पुट आख़िर ख़बर त पवे त मुंहिंजी नूराणी जे घर वारनि ते एॾो तूं कावड़ियल छो आहीं? सजनी जो मोबाइल बंदि आहे ऐं हुनजे पीउ मूंखे फोन मथां फोन पियो करे त हुनजी माउ जी तबियत ओचितो ख़राब थी वई आहे। सजनी, सजनी। जी छा जी जी?
तुझे मोबाइल छो बंद है? सब मुसीबत मुझे ही लाई है। मुसीबत? केड़ी मुसीबत? हाणे अजायूं गालियूं न कर, हल मूंसां। पर केड़ा? दोज़ख में अजायूं गालियूं भी कर। वाओ, अॼु सिज किथां उभरियो मुंहिंजो पुटु पंहिंजी 34 साल खे तिड़का पियो ॾे। थैंक गॉड, हमेशह ईअं ई रखजंदासीं ॿिन्ही खे ईअं ई परे परे हिक ॿिए खां। सजनी सजनी ओ सजनी 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 ओ सजनी 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 पुत्र तू? वालेकुम सलाम पुत्र। मम्मा महक किथे आ? महक हींअर आई आहे, पंहिंजे कमरे में हूंदी। ठीक है मां, मां अचां थी। अच पुट वे। ही छा कयो तो? पहिरा तू बुधा, तू ये छापी करी? मुंहिंजी मर्जी, मां जेको कुछ भी किया, इट्स माय लाइफ। टैबलेट तो मोखे दे, छॾे। तू मोखे दी टैबलेट, मां चवां थी छॾे दे। तू नहीं खाई सके। मुझे मर्जी। समझ में नची तो सजनी, शर्म ना आयो? वॾी भेण खे हथ खयो आ। ये अम्मा तुझे हथ में छा आहे? मां चवां थी मूंखे ॾेखार तुंहिंजे हथ में छा आहे। मम्मा मूंखे ॾेखारियो, मां ॾिसां। ओह माय गॉड, छा आहे अब्बा? महक तूं हे छो पई वठण चाहीं? मां सुकून सां जीअण थी चाहियां। आखिर मूंखे बि त ख़बर पए आहे छा। मम्मा हे ड्रग्स आहिनि। ओ ड्रग्स? ओ मुंहिंजा ख़ुदा, ही तूं छा जे लाइ पई वठी? जेकॾहिं तुंहिंजे बाबा खे हीअ ख़बर पई त घर में त क़यामत अची वेंदी। मां छा कयां मम्मा? मां ज़िंदगीअ खां तंग थी वई आहियां। ॾिस पुट, ॾकंदड़ हथनि सां पंहिंजी ज़िंदगीअ खे छुहण जी कोशिश न कर। ऐं मुझे हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾ, पंहिंजे तक़दीर जे फ़ैसलनि खे पंहिंजी मुस्कुराहट जे पोयां लिकाइणो पवंदो आहे। नो मम्मा,
परेशानियन खां दूर रहण जे लाइ मूंखां नाटक नथो थिए। नाटक त तू भी करी महक। इमरान त तुंहिंजो हाणे भी इंतजार थो करे। मां हुनखे पसंद न आहियां कंदी। ॾिस महक, मोहब्बत कॾहिं बि बराबरी जो उसूल ते नाहे हलंदी। कामयाब मोहब्बत जे पोयां हमेशा हिकु शख्स जे अना जो रत शामिल हूंदो आहे। मां पंहिंजे अना जे रत वहाए बि छॾियां, मूंखे छा मिलंदो? ॾिस पुट, हीरा हर कोयले जी खाण में न हूंदा आहिनि, पर मिलंदा कोयले जी खाण मां ई आहिनि। सजनी, जी मामा। तूं काॾे पई वञे सजनी? बस घर था वञूं। अॼु पंहिंजी वॾी भेण खे परचाए। अॼु मां तोखे हितां वञण न ॾींदमि। हलिया मुंहिंजा बच्चा, हलिया। मुझे माफ करे जगन की। अरे नादिया तू? हाँ मां आऊं, पर ममा काशान आखिर अहिड़ो छा करे छॾियो आहे जो तव्हां ख़ुशी में झुंगारे रहियूं आहियो? चेरी तोखे ख़बर ना आहे, अॼु एतिरी ख़ुशि आहियां न, जेकॾहिं जवान हुजां न त झुंगारण सां गॾु गॾु नचां बि हा। तव्हां पोड़ियूं कॾहिं आहियो, जवान त आहियो अञा ताईं। चर मस्को न हण। अच्छा भला इहो ॿुधायो त ही ठाहियो छा पियो ममा? हलवो पई ठाहियां ख़ुशी में। लॻे थो त अॼु तव्हांजे दिलि जा अरमान पूरा थिया आहिनि। छा त काशा अॼु पंहिंजी कुंवार खे खरियूं खरियूं ॿुधायूं आहिनि, मज़ो अची वियो मूंखे त। सजनी खे? हा, ऐं चए पियो त मां को नौकर न आहियां सजनी जे घर वारनि जो। वाह 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 वाह, इहो त कमाल ई थी वियो। ऐं ख़बर अथई, इहो बि न त आहिस्ते ज़ोर ज़ोर सां रड़ियूं करे सजनीअ सां ॻाल्हाए रहियो। पर आख़िर अहिड़ो थियो छा हो? सजनी जी मां जी तबियत ख़राब हुई ऐं हुनजे पीउ काशान खे फोन करे करे तंग करे छॾियो। पर हो सजनी खे फोन छो न पियो करे? शायद सजनी जो मोबाइल बंद हुयो। पर छा छा न चयो काशान सजनी खे। काशान त आपे खां ॿाहिरि निकिरी वियो। तूं छा पई सोची? सोचण वारी ॻाल्हि त आहे ममा। सोचण वारी ॻाल्हि? पर कहिड़ी? तव्हां सजनी जो छा थियो ममा? मां सजनी जी ससु आहियां। ओ, हुन पंहिंजी धीअ खे फोन कई, फोन बंदि हुई त हुन पंहिंजे न्याणे खे फोन कई। पर ममा तव्हांखे त कंहिं फोन ई न कई। हाँ नादिया, चमी तो तू ठीक पई। सजनी जो फोन बंद हुयो या बी का गाल हुई? घट में घट मुखे तो फोन करण घुर्जे हन। हाँ ममा, बिल्कुल ही थियण घुर्जे हा। पर तव्हांखे त कंहिं अहमियत ई कोन ॾिनी। मूं तो ये सोचो ही कोन। हिन जो कसूरवार त काशान ई आहे त हू पंहिंजे घर वारनि खे केतिरी इज़त कराए। हाँ, यो कम तक काशान जो आहे।
पर मूंखां त कंहिं कुझु पुछियो ई कोन त सजनी जी मां बीमार हुई न, असां उनखे पुछण ई हलो आहे न। जेकॾहिं हुनजे घर वारनि खे असांजो होॾां वञणु पसंदि कोन्हे को त असांखे साफ़ साफ़ ॿुधाए छॾनि न। मामा इहा त पोइ जी ॻाल्हि आहे, पहिरियां त काशान खां पुछो त हुन तव्हांखे इन ॻाल्हि जी इतला छो कोन ॾिनी। ओ गॉड, लॻे तो हलवो सड़ी वियो। ओह मामा हलवे सरण मां इहा ॻाल्हि साबित थिए थी त इहो को ख़ुशी जो मौक़ो न आहे। कहिड़ो ज़मानो अची वियो आहे, पुट खे माउ जो को एहसास ई कोन्हे। हा त मामा काशान खे इहो एहसास ॾियारियो त सजनी जे घर वारनि जो रवैयो तव्हां सां ठीकु न आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।